ख़बर शामिल कयूं त जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी डिजिटल आदमशुमारी खे रद्द कंदे चयो आहे त आदमशुमारी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे जंहिंजो मुक़ाबिलो गॾिजी करणो पवंदो। भेटशाह में सिंधु दरिया जो रुख मोड़ण ऐं ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻवाणी में 3 किलोमीटर प्यादल मार्च करे शाह लतीफ़ खे दाह ॾिनी आहे। भेटशाह में सिंध जे ॿरंदड़ मसइलनि जे हल लाइ जसकम जी रैली खे ख़िताब कंदे सनान खान कुरैशी चयो आहे त ॿोॾि सबबि लखे सिंधवासी दरबदर आहिनि। इन सूरत में आदमशुमारी कीअं थी सघे। हुन चयो आहे त अञा ताईं सिंध जे ॻोठनि ऐं बनियुनि में बरसाति ऐं ॿोॾि जो पाणी बीठल आहे। माण्हू घरनि खां बेघर थियल आहिनि। उन्हनि जी ॻणप कीअं थींदी। हुन चयो आहे त आदमशुमारी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे जंहिंखे रद्द कराइण लाइ सभिनी खे जदोजहद करणी पवंदी। हुन चयो त अफ़गानियुनि, बंगालियुनि, बर्मियुनि ऐं ॿियनि परडेहियुनि खे आदमशुमारी में शामिल करणु कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध में गैर क़ानूनी तौर तरसियल समूरनि परडेहियुनि खे निकाले ॾिनी वञे।